ठटे में पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की 32वीं सालगिरह तकरीब पीपी ज़िले ठटे के सदर सादिक अली मेमण की रिहाइश खाते कोठाई वही। सालगिरह तकरीब में बिलावल भुट्टो ज़रदारी की वडी ॼमार लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वही, जंहिं बाद संदन सालगिरह जो केक काटियो वियो। साॻी तारीख़ ते अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल जलील मेमण की सालगिरह हुअण करे संदन सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते ज़िले सदर सादिक अली मेमण ख़िताब कंदे चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो इमरान हुकूमत के पहिरें ॾींहं खां सिलेक्टेड हुकूमत करार ॾिनो हो, जॾहिं त ॿियूं सियासी पार्टियूं हाणे तस्लीम करे रहियूं आहिनि। हुन चयो त इंशाअल्लाह पाकिस्तान जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो, छाकाणि त बिलावल पाकिस्तान में हक़ीक़ी जमहूरियत जो हामी आहे ऐं हमेशह डिक्टेटरशिप जी मुखालफ़त कंदे सिर्फ़ पाकिस्तान जी अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। उन मौक़े ते ज़िले सीनियर नायब सदर अब्दुल हमीद पंवर, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, MPA सैयद रियाज शाह शिराजी, PP अगवान आशिक अली ज़रदारी, गुलाम कादिर पलीजो, अब्दुल हमीद सुमरो, PP यूथ विंग सदर गुलाम हैदर समो, जनरल सेक्रेटरी नूर हसन सरकी, भूरो सरकी समेत सवें कारकुनन ऐं जालन शिरकत कई।